नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में 15 डिसंबर खां थधि जी शिदत में वाध जो सिलसिलो शुरू थी वेंदो ऐं थधि जी शिदत एतिरी वधीक हूंदी जो 52 सालनि जो रिकॉर्ड बि टोड़े छॾींदी। मौसमैत खाते जे माहिरनि मूजिबि 15 डिसंबर खां थधि में वाध जो सिलसिलो शुरू थी वेंदो ऐं 25 खां 26 डिसंबर जे दौरान थधि जी तेज़ लहर पाकिस्तान में दाख़िल थींदी, जंहिं सबबु गर्मी पद 1 या 2 डिग्री खां मुनफ़ी खां 1 खां 2 ताईं किरी सघे थो, जंहिं जे नतीजे में मुल्क में 52 सालनि जो थधि जो रिकॉर्ड भी टुटी सघे थो। 28 खां 29 डिसंबर ताईं सनेबिया जूं हवाऊं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में दाख़िल थींदियूं, जंहिंखां पोइ मामूल वारी ज़िंदगी भी सख़्त मुतासिर थी सघे थी। 14 डिसंबर ते ॾींहं जो 8:41 ते मुकमल सिज ग्रहण हूंदो, जेको ॾींहं जो 10:41 ते ख़त्म थींदो। ही 20 सालनि जो डिघो तरीन सिज ग्रहण हूंदो, जेको अमेरिका ऐं ॿियनि रियासतनि में ॾिठो वेंदो पर पाकिस्तान में नज़र न ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।